अदा ही कहानी आहे बेअदब नौजवान ऐं वतायो फ़कीर जी। चवनि था त हिकिड़े ॻोठ में हिकु नौजवान रहंदो हो। नौजवान वॾो हरामी ठॻ हूंदो हो। काम न काज का दुश्मन अनाज का। हिकिड़े ॾींहुं नौजवान शहर जो रुख करे पाण खे चेहरनि जो रूप धारे हर रोज़ बाज़ार में अची हर माण्हू खे गारियूं ॾेई माण्हुनि खे फुरंदो हो। नौजवान माण्हुनि खे गारियूं ॾेई जेको बि चाहींदो हो उहा उन खां फुरंदो हो। शहर जा सादड़ा माण्हू हिन खे मासूम ऐं चरियो सम्झी कुझु ॾेई छॾींदा हुआ जीअं हू ख़ामोश थी वञे। ऐं हीअ बि पाण माण्हुनि खे गारियूं ॾेई पाण खे वॾो बहादुर सम्झंदो हो। नौजवान जो हर रोज़ इहा आदत हुई, गारियूं ॾेई पिनणु। बाज़ार जा माण्हू बि संदसि बेइख़लाक़ी खां बेअदबी खां तंग थी चुका हुआ, पर को बि हिन खे जवाबु ॾियणु या रोकण जी ज़रूरत न कंदो हो। हिकु ॾींहुं ख़ुदा जो ईअं थियो, नौजवान पंहिंजे रोज़ मूजिबि माण्हुनि खे तंग करे रहियो। ओचितो हुन बाज़ार मां वताये फ़कीर जो लंघणु थियो। नौजवान जीअं वतायो फ़कीर खे ॾिठो, हिन साॻी तरह गारियूं ॾेई बेइज़ती करणु शुरू कयो जीअं हू ॿियनि माण्हुनि सां कंदो हो। वतायो फ़कीर कुझु चवण खां सवाइ हलियो वियो। वापसी ते साॻी बाज़ार में बेअदब नौजवान हिन ॾे वधियो ऐं गारियूं ॾींदे खेसि पाण खे चरियो सम्झणु लॻो जीअं वतायो फ़कीर खां का शइ वठां। वतायो फ़कीर खिली चयो, बचा मां पीरसन माण्हू आहियां, कुराड़ो माण्हू आहियां, कननि खां घटि ॿुधंदो आहियां। वेझो अची ॿुधा त तूं छा थो चईं। नौजवान बिना डप बिना ख़ौफ़ बेधड़क थी वताये फ़कीर जो वेझो वियो। साॻी तरह गारियूं ॾिनियूं जेका परे खां ॾिनी हुई। वतायो फ़कीर न रुॻो फ़कीर थी हलंदो हो, पर जंहिंखे ज़रूरत वक़्तु सख़्ती बि करणु ईंदी हुई। वताये पंहिंजे लठ खणी हिकु हथ सां नौजवान जे वारनि मां झलियो ऐं खेसि एतिरो ज़ोर सां कुटियो जो नौजवान बेहोश थी ज़मीन ते किरी पियो। बाज़ार में मौजूदु सभिनी माण्हुनि खे उहो तमाशो ॾिसी वॾी राहत हासिलु कई, छाकाणि बाज़ार में हर माण्हू उन नौजवान जे बेअदबी ख़राब ज़बान खां तंग हुआ। कंहिं बि हिन खे वताये फ़कीर जे मार खां बचाइण जी कोशिश न कई, छो त सभु सम्झी चुका हुआ जेको कुझु बि थी रहियो आहे उहो बिल्कुलु सही आहे। जॾहिं नौजवान खे ॿिए ॾींहुं होश आयो त ॾकंदो ॾकंदो घर ॾांहुं वियो। चवंदा आहिनि वताये फ़कीर जे मार खां पोइ उहो नौजवान वताये जे ख़ौफ़ खां बाज़ार वञणु छॾे ॾिनई। वताये जे ख़ौफ़ खां घर में ई रहणु लॻो। दोस्तो वधीक अहिड़ा मज़ा या कहाणी ॾिसण लाइ असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो। दोस्तो मिलंदासीं नई वीडियो में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।